अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पापनगर जी नई अपडेट सां आऊं हाज़िर थियो आहियां। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे प्यारनि खे सब्सक्राइबरनि खे जेका बि असांजा सब्सक्राइबर आहिनि सभिनी खे ख़ुशि आमदीद ऐं सभिनी खे दोस्तो अर्ज़ु कंदुसि नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि ही 1 मिंट जी वीडियो आहे, हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा। जीअं अॼु तव्हां ही वीडियो मिस करे छॾी सम्झो तव्हां सभु कुझु विञाए छॾियो। ऐं हलूं था जी अपडेट जी तरफ़। कीअं बि करे दोस्तो हिन वीडियो खे शेयर लाइक सब्सक्राइब असांजे चैनल खे ज़रूरु कंदा उदासी टेक यूट्यूब चैनल के। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त पापनगर ड्रामे जा इम्कान घणा थी विया आहिनि। तमामु जल्द यानी ईद ताईं कीअं बि करे हिन ड्रामे खे हलायो वेंदो। ईद ताईं कोशिशि आहे हिननि जी शूटिंग लगातार हली रही आहे त शूटिंग मुकमिल करे वठूं। उन्हनि जी इहा ई कोशिशि आहे शूटिंग जीअं फाइनल थिए। 3 स्पेल ऐं 2 स्पेल जी क़िस्तां कुझु तयारु थो हुजनि न, जीअं ड्रामो वरी विच में बंदि बि न करिणो पवे ऐं क़िस्तां हलंदियूं रहनि लगातार। हुननि जी इहा ई कोशिशि आहे। ऐं तव्हांजी जेको आहे न दोस्तो ख़्वाहिश तमामु जल्द पूरी थियण वारी आहे। पापनगर को हल्को फुल्को ड्रामो न आहे, हाई लेवल जो प्रोफेशनल ऐं वॾे स्केल जो ड्रामो आहे। ऐं सुठी हिन में कहाणी आहे, अदाकारी बि बहितरीनु आहे। सभिनी अदाकारनि पंहिंजी अदाकारी जा जौहर ॾेखारिया आहिनि। पापनगर में ज़ुल्फ़कार बुर्दी हुजे या साईं निसार शाह हुजे या मतिलबु जहिड़ा बि अदाकार आहिनि, अब्बास गुल, नाणो राबेल, सभिनी पंहिंजी अदाकारी ज़बरदस्त कई आहे।